ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। झुडो खां त झुडो में पराण नदी के 16 बंदनि वटां लॻल घारो बंदि न थी सघियो आहे, जंहिं सबबि केतिरियूं ई कॉलोनियूं ॿुॾी वियूं आहिनि। घारे जो पाणी झुडो सामारो रोड क्रॉस करे तेज़ीअ सां शहर जे ओभर वारनि कॉलोनियुनि सग़ीर कच्छी कॉलोनी समेत हाशिम कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ीअ सां दाख़िल थियणु लॻो आहे। RHC AC मुख्तियार खार जे ऑफिस टाउन कमेटी पिणु पाणी हेठि अची सघे थी। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। झुडो में पराण नदी के 16 बंद वटां लॻल घारो बंदि न थी सघियो आहे, जंहिं सबबि केतिरियूं ई कॉलोनियूं ॿुॾी वियूं आहिनि। घारे जो पाणी झुडो सामारो रोड क्रॉस करे तेज़ीअ सां शहर जे ओभरे वारे इलाइक़े कॉलोनियुनि सग़ीर कॉलोनी कच्छी कॉलोनी समेत हाशिम कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ीअ सां दाख़िल थियणु लॻो आहे। RHC AC मुख्तियार खार जे ऑफिस टाउन कमेटी पिणु पाणी हेठि अची सघनि था। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। झुडो में पराण नदी के 16 बंदनि वटां लॻल घारा बंदि न थी सघिया आहिनि, जंहिं सबबि केतिरनि ई कॉलोनियूं जेके आहिनि उहे ॿुॾी वियूं आहिनि। घारे जो पाणी झुडो सामारो रोड क्रॉस करे तेज़ीअ सां शहर जे ओभरे वारे कॉलोनियुनि सग़ीर कॉलोनी कच्छी कॉलोनी समेत हाशिम कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ीअ सां दाख़िल थियणु लॻो आहे। RHC AC मुख्तियार खार जे ऑफिस टाउन कमेटी पिणु पाणी हेठि अचण जो ख़दशो वधी वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर मोहम्मद हसन असां सां लाइन ते मौजूद है। जी मोहम्मद हसन, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? अॼु जेका त ताज़ो हींअर 16 वारी साइड जेका बचियल हुई शहर जी जेका ही बड़ी मेहरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन ख़बर अवां सां जुड़े का शेयर कर रहियासीं। पराण नदी के 16 बंदनि वटां घारो पइजी वियो आहे।